अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 3 फेबररी थर्सडे। ठीकु आहे। सो सुबुह जा थिया आहिनि 10 थियण वारा आहिनि, बसि कुझु मिंट आहिनि 10 में। ऐं थोरी देरि थी आहे ज़हरा हली वई आहे। हिते मां ही कुझु सामान कढियो आहे जेको मां फेसबुक जे लाइ अॼु मुंहिंजो वीडियो ठाहिण जो इरादो आहे इंशाअल्लाह। ऐं किचन जी सूरत हाल हमेशह वांगुरु, हर सुबुह वांगुरु जॾहिं ज़हरा कमु करे हली वेंदी आहे तव्हां तो पहले पाणी बॉइल थियल आहे। ऐं हाणे जेको आहे मां पंहिंजे कम ते आई आहियां। सो स्टार्ट कयां थी पंहिंजो अॼु जो व्लॉग। त ॾिसां थी छा छा ठाहिणो आहे। ऐं अॼु मुंहिंजी शिदत सां दिलि चाहे थी त मां थोरी देरि जे लाइ रिली बि सिबां। 11:30 थिया आहिनि ऐं मां हिन रिलीअ जो सेंटर ॻंढे पूरो कयो आहे। असल में हे कंप्लीट ई हुयो ऑलमोस्ट, सिर्फ़ु इहा हिकिड़ी लाइन, हिकिड़ो ई जेको आहे रो, इहा मां हिनखे हई आहे, इहा हईमांसि। ऐं हीअ चौधारी ग्रीन हिकिड़ो पटो हयोमांसि। ऐं अञा त मुंहिंजी दिलि पई चए त हिन में थोरा वधीक ब्लॉक्स हुजनि हा, वधीक वेकरी हुजे, पर काफ़ी थी लॻे। पर छा हो असल में मसइलो त हीअ वारो जेको प्रिंट आहे न बेस वारो, इहो ख़तमु थी वियो। ऐं हिन में बि हिकिड़े ॿिनि में आख़िरी में त मां ॻंढ करे पूरियूं कयूं। सो हाणे हिनखे अहिड़ो रेड एंड ग्रीन जो पटो ईंदो हिकिड़ो ब्लैक सां गॾु उहो ठाहींदमि। ऐं फ़िलहालु मां कटिंग करे थी रखां हिन जी। सिबंदमि अॼु कोन, अॼु जे लाइ मुंहिंजे लाइ इहो ई काफ़ी आहे। ऐं ॾाढी प्यारी थी लॻे माशाल्लाह। जॾहिं कंप्लीट थींदी आहे हिन जो ख़ूबसूरत बॉर्डर जॾहिं लॻंदो त पोइ त वाह वाह थी वेंदी। सो वाह वाह तॾहिं थींदी जॾहिं इहो हिन जो बॉर्डर ठहंदो। सो हिनखे फ़िलहालु वेड़े थी रखां ऐं कुझु कटिंग्स करे थी रखां। 11:15 थिया आहिनि ऐं मां कुझु कटिंग्स हिते करे चुकी आहियां। ज़ाहिर आहे सभु न आहिनि, थोरी थोरियूं करे कटींदमि ऐं सिबंदी वेंदमि। ऐं ब्लैक अञा मूंखे इलाही कटिणो आहे, छो त ब्लैक जो मां बिल्कुलु ई थोरो पार्ट कटियो आहे। ऐं हाणे मां कंदमि पंहिंजी फेसबुक वारी वीडियो जी तयारी। उन खां पोइ उहो छा थो ठहे उहो मां तव्हां सां शेयर कंदमि। 12:30 थिया आहिनि ऐं मां हे शू बॉक्स ऑर्गेनाइज़र जेको आहे अॼु सेखारे चुकी आहियां त हिनखे कीअं कवर कजे, कीअं यूज़ कजे ऐं हिन जो कहिड़ो इस्तेमालु थी सघे थो। सो हीअ हिन जो ढक आहे जंहिंखे मां पंहिंजे हैंडमेड फैब्रिक फ्लावर्स सां कवर कयो आहे। ऐं हीअ आहे हिन जो फ्रंट। हिन में असां कुझु बि रखी सघूं था। इहा डिटेल तव्हांखे हिन वीडियो में मिली वेंदी त हीउ दॿो कहिड़े कम जो आहे। हिकु थियण वारो आहे, थोरी देरि रेस्ट करे ऐं अची वियमि किचन में। खीर कढ़ी वियो आहे, कढ़ी त सुबुह जो ई वियो, ठरी वियो आहे। हिनखे अंदरि कंदमि। ऐं कल्ह जो ई बोड़ बचियल अञा ताईं पियो आहे, मच्छी ऐं गोभी। त इहो जेको आहे मां गरम कंदमि, तए ते रखंदमि त जीअं गरम थी वञे। उनखां पोइ थांव अंदरि कंदमि ऐं वानी वानी पचाए ऐं फाइनली नमाज़ पढ़ंदमि। ऐं सुराण जो इंतज़ारु गॾु गॾु हूंदो लाज़मी। मानी पचाए खाई आयमि ऐं नमाज़ पढ़ण जो इरादो कयां पई त वरी हिकिड़ी 2 कॉल हुई ज़रूरी, उन ते ॻाल्हायमि। ऐं हाणे इंतज़ारु थी कयां त अॻे पोइ सुराण अचे त पोइ मां नमाज़ पढ़णु वञां। ऐं हे जेको आहे मुंहिंजो प्लांट हिन कुंडे में हाणे सोढ़ थी वई आहे। हिनखे हितां मूंखे कढिणो पवंदो। ऐं ॾिसो त ॿियो बि हिन मां हे फुटे थो पियो। कुंडियूं आहिनि ख़ाली। ऐं मूं वटि जेतिरा बि प्लांट्स आहिनि इहे सभ जा सभु मूं ख़रीद न कया आहिनि, बल्कि इन्हनि मां को हिकु 2 ख़रीद कया। इन्हनि मां पाण ई पोइ वरी वधाया आहिनि, अला वधाया आहिनि। पर मुंहिंजी कोशिशि सां हमेशह जेको आहे मूंखे फ़ाइदो ई थींदो आहे। त हाणे सोचां थी त हिन जी कुंडी मां चेंज कयां, यानी चेंज ईअं जो अधु हिन मां प्लांट्स कढी ॿिए में हणां। ऐं हे माशाल्लाह एॾा ड्रिगा थी विया। हिकिड़ो त हिन मां किरी बि पियो, तूफ़ान जॾहिं हुयो ॾाढो शदीद, उन मां हिकिड़ो किरी पियो। त मां हिते हिन पाणीअ में हिनखे विझी रखियो। केॾो वॾो पन आहे, हेॾो ड्रिगो पन आहे। ऐं हिते बि हिन कुंडीअ में बि माशाल्लाह प्लांट इलाही थी विया आहिनि। ऐं हिन जो बि हिकिड़ो पन हेॾो वॾो आहे, हे ॾिसो हिते। सो सोचां थी जीअं हाणे हीअ कुंडी हिकिड़ी ख़ाली पई आहे, हिन जो वणु सड़ी वियो, ईअं ई जेको आहे हिकु 2 में चेंज कंदमि। ऐं हिननि मां ई मां एक्स्ट्रा कुंडियूं ठाहींदमि। हिकिड़ी 2 हिते बि ख़ाली पई आहे। सो इहे ईअं ई मां यूज़ कंदी रहंदी आहियां। जीअं हीअ कुंडी ख़ाली थी वई आहे, हिन में हयो हुअमि फर्न, हयो हुअमि त उहो न वधियो। ऐं हिन में इहे प्लांट हयो हो जेको मुंहिंजो अम्ब्रेला पाम, मिड़ई अञा ताईं साह अथसि, वधे नथो पर सड़े बि नथो। सो इहो सिलसिलो जारी आहे। त हाणे मां बसि सुराण जो वेट थी कयां, अॻे पोइ सुराण अचे त पोइ मां नमाज़ पढ़ां। एतिरा बि तव्हां स्नैक प्लांट ॾिसो था न, हीअ आहिनि हिते 4-5 सॼी मुंहिंजी कुंड हीअ स्नैक प्लांट्स जी आहे। इहे सभु हिकिड़े प्लांट जा बचा आहिनि। इहो सॼो मां हिकिड़ो ई प्लांट वरितो हुयो। जेको मेन प्लांट मुंहिंजो आहे इहो हे आहे। इन मां पन कटे कुझु पटे ऐं मां वधाया आहिनि। ऐं हे बि इन जा ई बचा आहिनि जेके एॾा वॾा थी विया आहिनि। सो बसि कोशिशि इहा आहे त जेके ख़ाली कुंडियूं पयूं आहिनि उन्हनि में मां हितां ई कढंदी ऐं प्लांट्स हणंदी वञां। मनी प्लांट बि सॼो मां ईअं ई वधायो।
सो अल्हम्दुलिल्लाह कोशिशि कंदी आहियां, वरी कामयाब बि थी वेंदी आहे, मज़ो ईंदो आहे ॾाढो। त इहे सभु ईअं ई आस्ते आस्ते करे मूंखे वधाइणा आहिनि। टाइम थियो आहे 3 ऐं मां नमाज़ पढ़ण खां पोइ काफ़ी सारी वरी कटिंग कई आहे, ब्लैक बि इलाही सारा कटे छॾिया आहिनि। ऐं हाणे मां वेंदमि प्लांट्स वटि, छो त हाणे मौसम बहार जी शुरू थियण वारी आहे। थोरो थोरो करे रोज़ु हिननि खे टाइम ॾियां, उन्हनि में कुझु न कुझु मां ठाहींदी रहंदमि, चेंज कंदी रहंदमि, त पोइ ईअं ई कमु थी वेंदो। छो त मां पूरो ॾींहुं हिकिड़ो नथी ॾेई सघां कंटिन्यू कंहिं बि कम खे। सो मां अची वई आहियां ॿाहिरि। एटलीस्ट मां हिन कुंडीअ खे त जेको आहे प्लांट खे डिवाइड कंदमि, त जीअं हिन तां थोरो लोड घटि थिए। ॾिसां थी त हिन खां वधीक छा थी करे सघां, न त थोरो थोरो टाइम त मां हिननि खे रोज़ानो ॾींदमि। ऐं मां खणंदमि हीअ कुंडी, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, हिनखे साइड ते था कयूं। ऐं सची ॻाल्हि आहे त भउ बि थींदो आहे मूंखे कीड़नि मकोड़नि। कल्ह बि मां ॾिठो, मां एॾो क्लोज़ बीठी हुयमि हिकिड़े प्लांट जे, मां हुन मां पन पई पटियां, ऐं उते ई सांड्रो वेठो, ख़ुदाया जेको मुंहिंजो छिरक निकितो आहे न। ऐं सो हाणे मां वेहां थी हिते, ऐं हीअ मां कंदमि डिवाइड। ॾिसां त हिन मां इलाही सारा प्लांट्स आहिनि, हिन में थी सघे त मां 2-3 डिफरेंट कुंडनि में विझंदमि, ऐं पोइ ट्रांसफ़र करण खां पोइ, डिवाइड करण खां पोइ वरी तव्हां सां शेयर थी कयां। हे ॾिसो, मां हिन मां प्लांट कढी चुकी आहियां। हे उहो नओं प्लांट आहे जेको नंढिड़ो, जेको ॿाहिरि नज़र पियो अचे, इहो बि माशाल्लाह फुटे थो। हिकिड़ो हीउ प्लांट आहे, हिकिड़ो हीउ प्लांट आहे, त हिननि सभिनी खे मां कढी टिनी खे अलॻि अलॻि कंदमि। ऐं टिनी खे वॾी कुंडी खपंदी, मां हालांकि हिकिड़ी नंढी खणी आई आहियां। इन नंढीअ में हिकिड़ो हीउ कढां थी नंढो, ऐं बाक़ी 3 जेके आहिनि हिननि खे त 3 वॾियूं कुंडियूं खपंदियूं, जंहिं मां 2 मूं वटि आहिनि हिते पयूं, 3 परियों पिया, उहा खणी थी अचां। मूं सोचियो तव्हांखे ॾेखारे छॾियां। ऐं हिन जे बारे में मुंहिंजी पहिरियों हिन जी प्रोपेगेशन ते बाक़ाइदा 2 अलाए 3 वीडियोज़ ठहियल आहिनि, त तव्हां उहे ॾिसी सघो था। सो हाणे मां पंहिंजो कमु कंदमि जारी। हे ॾिसो, ट्री लॻी आहे टिनी कुंडियुनि में। हिकिड़े प्लांट मां 3 प्लांट्स, ऐं प्लस हे चौथो नंढिड़ो, इनशाला इहो बि लॻी वेंदो। ऐं हे हिकिड़े जो हे भुरी वियो हो प्लेट, उहा रिप्लेस कई आहे, त हितां जी सफ़ाई कंदमि, ऐं उनखां पोइ वञी मां कंदमि रेस्ट। 3 जी अज़ान आई आहे, ऐं हाणे मां उथी आहियां नमाज़ पढ़ण जे लाइ। उनखां पहिरियों मां हीअ लिलीअ जो बॉर्डर ठाहींदी रही आहियां। सो पूरो त न ठहियो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, थोरियूं टुकड़ियूं कटियूं, त उन्हनि मां किन खे मां सिबियो आहे। सो हाणे नमाज़ पढ़ंदमि, ऐं उनखां पोइ वेंदमि। मां कोशिशि कयां त ॿाहिरि वॉक ते वञां, हवा ॾाढी आहे अॼु बि। कंहिं मूंखां पुछो त तव्हां 2 हथनि सां अगरि कमु था कयो, त पोइ तव्हां पेर सां मशीन खे कीअं था हलायो। सो शायदि डेविड नालो हो उन्हनि जो। त मां हिन जो रेगुलेटर आहे, हिन सां स्पीड घटि वधि बि करे सघंदी आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांखे त एॾी आदत थी वई आहे, जो हाणे पेर ते पूरो पूरो कंट्रोल आहे। असांजे लाइ इहा का नई या अनोखी ॻाल्हि न आहे, ठीकु आहे। सो उनखां अलावा जेतिरी देरि मां सिलाई पई कयां, त हिते मां वीडियो डाउनलोड कई पहिरियों, ऐं पोइ अपलोड कई। अपलोड अञा थी रही आहे हिते, यानी सुबुह जेका मां फेसबुक जे लाइ वीडियो ठाही, उहा मां पहिरियों डाउनलोड करे वरिती, ऐं हाणे मुंहिंजे चैनल ते अपलोड थी थिए। ऐं पब्लिक अलाए केॾी महिल कंदमि। बहरहाल हाणे मां वेंदमि, नमाज़ पढ़ंदमि, ऐं उनखां पोइ मां वॉक ते वेंदसि। पोइ वरी ॾिसूं था केॾी महिल त तव्हां सां मिलिजे। नमाज़ पढ़ी मां मथे अची वई आहियां छित ते, ऐं तव्हां हवा जो अंदाज़ो लॻायो। हिते मथे एतिरी हवा आहे, ऐं हेठि घिटीअ में बेइंतहा हवा आहे, ऐं अॼु हवा आहे बि थधी। सो मां हेठि वञण जो इरादो बदिलाए छॾियो। हवा जो आवाज़ तव्हांखे ॿुधण में ईंदो हूंदो, ऐं इन हवाउनि जे करे अलाए किथां किथां हीउ कचिरो उॾामी सॼी छित ते जमा थी वियो आहे। ऐं मां आई इन लाइ आहियां त जीअं मां हिननि में पाणी ऐं अन्न विझी सघां। सो अने पाणी विझी मां हेठि हली वेंदमि, छित जी सफ़ाई कराईंदमि। कुझु ॾींहंनि में वरी ॾिसां थी, छो त ॾाढी ज़रूरी आहे। इलाही कचिरो जमा थी वियो आहे हिते। पखी ॾिसो ईअं वेठा हूंदा आहिनि भितियुनि जे किनारनि ते। सो हाणे अने पाणी विझंदमि त हिते अची वेंदा। सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं हिते राति जे लाइ कबाब रखिया आहिनि तरण जे लाइ। हीअ जेके ठाहिया मूं कल्ह, बाक़ी वेंदा फ्रीज़र में। ऐं हिन सां गॾु गॾु मां पचाईंदमि फ्रेंच फ्राइज़। पटाटा ॾाढा मेरा हुया, हिते रखिया अथमि भिजाए, त जीअं थोरी गप हिननि जी मिठी करे त मां हिननि खे धोई ऐं कटियां। सो ही वेंदा वापसि। कबाब पचनि था हल्की बाहि ते, ऐं पटाटा कटे ऐं लूण वारे पाणी में भिजाए आई आहियां। उहे हितां वञी उथंदमि त वञी उहे फ्राए कंदमि।
ऐं उन सां गॾु गॾु हूंदो राजमानी में ब्रेड। त इहो असांजो अॼु जो डिनर आहे। कॾहिं कॾहिं असां ईअं बि कंदा आहियूं, इंजॉय कंदा आहियूं, हिनखे ईअं लॻंदो आहे ॿाहिरां खाई आयासीं। सो बहरहाल ऐं वॉक ते कोन वियमि ॿाहिरि, एॾी थधी हवा हुई, मुंहिंजी हिमत न पई थिए बिल्कुलु बि। ऐं ॿियो त इन थधी हवा में निकिरां थी त वापसि मूंखे खंघि ऐं छिकूं अचण ऐं तबियत ख़राब थी थी वञे। त बहरहाल ॿ ॾींहं अञा तरसूं था जीअं सीउ थोरो घटि थिए। ऐं सांझे जी अज़ान खां पहिरियों अली जी कॉल आई, हादिया जी अॼु सालगिरह आहे। माशाल्लाह अॼु 3 फेबरवरी ते हादिया पूरनि 2 सालनि जी थी आहे। त थोरो थोरो ॻाल्हाए बि अथी ऐं मिक्स ॻाल्हाईंदी आहे, उर्दू सिंधी अंग्रेजी सभु मिक्स ॻाल्हाईंदी आहे। त बहरहाल ॻाल्हाइणु सिखी वई आहे माशाल्लाह सां। ॾाढो मज़ो आयो, ॾाढी ख़ुशी थी मूंखे उन सां कचहरी करे। ऐं उहा ई ॻाल्हि आहे त ॿारनि सां बि अगरि घणी देरि ॻाल्हायां थी त वरी वापसि निड़ी में मसइलो शुरू थो थी वञे। चुप आहियां, ख़ामोश आहियां त फस्ट क्लास मज़ो लॻो पिया। सो बहरहाल अॼु जो ॾींहुं ख़ैर जो गुज़री वियो, इलाही प्रोडक्टिव, इलाही सुठो ॾींहुं गुज़रियो। मां जेको करणु चाहियां पई, कोशिशि कयमि त उहो सभु पंहिंजा टारगेट्स पूरा कयां। ऐं अलाह जी मदद खां सवाइ इहो सभु कुझु मुमकिन न आहे। मां कुझु बि न आहियां, असां मां कोई बि कुझु न आहे। त असां जॾहिं सोचींदा आहियूं, प्लान कंदा आहियूं, जे अलाह जी मदद शामिलु हूंदी आहे त सभु कम आराम सां थी वेंदा आहिनि। जे न त हिक जे बजाए कुझु ॿियो थी वेंदो आहे। सो अलहमदिल्ला अॼु जो ॾींहुं मुंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ गुज़रियो। त उमेदु आहे त अॼु जो तव्हां व्लॉग इंजॉय कंदव ज़रूरु। ऐं अॼु प्लांट्स खे बि मां टाइम ॾिनो ऐं कोशिशि इहा ई हूंदी मुंहिंजी हाणे त रोज़ानो थोरो थोरो करे मां प्लांट्स जो बि कुझु कमु कंदी रहां। त जीअं जेका जेका प्लैनिंग आहे मुंहिंजे ज़हन में, जीअं मूंखे शयूं सेट करणियूं आहिनि, चेंज करणियूं आहिनि, आस्ते आस्ते थोरो थोरो करे उहे बि कंदी रहंदमि। छो त कंहिं बि कम खे पूरो हिकिड़ो ॾींहुं ॾियणु या कंटिन्यू करण में मुंहिंजे लाइ मुश्किल थी थिए। ॿियूं बि ज़िमेदारियूं आहिनि, ज़ाहिर आहे हिकिड़े कम खे सिर्फ़ु टाइम नथो ॾेई सघिजे। सो ईअं थींदो रहंदो थोरो थोरो सभिनी कमनि मां। कुझु सफ़ाई सुथराई, कुझु कटिंग, कुझु सेटिंग, कुझु पॉट जेके ट्रांसफ़र कंदमि, प्लान ट्रांसफ़र कंदमि, अहिड़ो कुझु न कुझु थींदो रहंदो। ऐं पोइ जॾहिं थोरो थोरो कमु रोज़ु थींदो त लाज़मी उन्हनि में का न का सफ़ाई सुथराई चेंजिंग ईंदियूं रहंदियूं। हाणे जीअं अॼु मां ॾिसां पई त हिकिड़ी प्लेट बिल्कुलु ई भुरी वई, पर उहा बैक साइड तां भुरी त मूंखे कॾहिं बि नज़र न ईंदी। अॼु जीअं मां हुन प्लांट खे हटायो त सॼी उहा प्लेट परे पासे ॾांहुं भुरियल हुई। त जॾहिं साफ़ु कबो, कमु कबो, त इहे नंढियूं नंढियूं शयूं बि ठीकु थींदियूं रहंदियूं। सो इहो हाल अहिवाल आहे, तव्हां सां शेयर कयमि पंहिंजो सॼो ॾींहुं। उमेदु आहे तव्हांखे वणियो हूंदो। ऐं ज़रूरु कंहिंखे न कंहिंखे इंस्पिरेशन मिलंदी हूंदी हिन मां। ऐं अॼु जो व्लॉग हिते ख़तमु था कयूं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। अलाह साईं तव्हांखे हमेशह सुखियो रखे। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे लाइव सेशन में, जुमे वारे लाइव सेशन में मिलंदासीं। अगरि कंहिं ख़ासि टॉपिक ते कुझु कचहरी करणु चाहियो, ॿुधणु चाहियो, त टॉपिक ॾेई सघो था तव्हां मूंखे। ऐं न त सुभाणे ताईं जेको मुंहिंजे ज़हन में ईंदो उहो त लाज़मी कंदासीं। सो मोकिलायूं था सुभाणे ताईं। इनशाला सुभाणे लाइव सेशन में मिलंदासीं। अलाह वाही।